तव्हीं मूंखे सम्झण जी कयो मासी, पर ॻाल्हि में पंहिंजी न हलायो। बादल समझो आ तोखे, असां न समझंदियूंसीं त ॿियो तोखे केर समझंदो। तो हेॾियूं तकलीफ़ूं काटियूं आ, पंहिंजो कयो आ। न मेर न फेर, परे जी रिश्तेदारीअ जी रत खे एॾो सेक मुश्किल हूंदो आ बादल, जेॾो सेक तोखे आयो आ। नूरी, बार बार इहो चई कंहिंखे शर्मिंदा करण जे बराबर आहे। मां शोएब खे बि इहो चयो, मासी खे बि इहो चवणु आयुसि त मां क़ासिम वारनि सां वियाजी लाइ ॻाल्हायां थो, पर घटि में घटि मासी पंहिंजे भाउ खे त मञा न। शोएब तोड़े मां रक़म ॾियण जे लाइ तयारु आहियूं, पोइ काको साहिब ईअं छो थो करे? बादल, अधे साबिर जे मन जी लालच खे समझा थी। हो इहो ई सोचींदो हूंदो त वरियाम जे रिश्ते थियण सां हुनखे पियो ख़र्च मिलंदो, पर इहा संदसि भुल आहे बादल। न सिर्फ़ भुल पर ज़ुल्म बि आहे मासी। बादल, मां इहो ज़ुल्म कोन सहंदसि, तूं पंहिंजो आहीं, मदद कर असांजी। ॾिस नूरी, मां काके साबिर खे कुझु चवंदुसि त हू सम्झंदो त पंहिंजी लालच अथई। थी सघे थो त दुनिया बि ईअं सम्झे, पर मूंसां गॾु मुंहिंजो गवाह रब आहे। अरे तूं वरी हिते अञा तूं नथो मुड़ी, तोखे लाउती साबिर जो हथ न लॻो आहे। काका साबिर, ख़ामोश, तूं इएं न मुड़ंदे। अदा साबिर, नूरी, हिनखे सम्झाईसि, पियो न हुजे पासीरो, मूंखे गेंदी थो सम्झे। अरे हाणे हल हल, लाउती साबिर जी लठ फिरी न त साह बि न खणंदे। दादा न कट काली थी वई। चवी छा थी? दादा न मुझी कमल मां सिधो आयो ई इन लाइ आहियां त हथियार खणी मामे वारनि जा फांगा लायां ऐं उतां कवल खे वठी अचां। कमल न रही आहे न दुनिया में। दुनिया में न रही है? हाँ दादा न सोरा बोर्ड दम नहीं। ही छाती वयो मम्मी सोराब मौत के सॼो आहे, मौत के। तॾहिं संदसि लिहाज़ कयुम, पर हाणे उन जी खट खाली हूंदी, खाली हूंदी उन जी खट। दादा न पुत्र, दादा न करिए दादा न। हाँ मां छॾ मूंखे, वक़्तु हाणे वेहण जो न आहे, न आहे वेहण जो। दादा न पुत्र, दादा न नाक दियो सजा। दादा न आयो तो छा थी पियो? तोखे त अजायो गणती वार आयो आ। रब खेर कंदो,
ठाणो न थी सुजई धाणो धणकिया धणकी ना है शफन जी यकी सार न लधी अथऊं राणो तो जो चयो त इस्माइल अस्पताल खणाए वियो थस सो त आहे पर असां त का खबर न लधी न ऐं न संदस दवा दरमन जला पैसे ॾोकड़ जी मोट हुया पैसा संदुस दोस्त इस्माइल आयो हो उनखे ॾिनम पैसा कॾहिं तू कवल के अस्पताल खणाए वियो है न तॾहिं ॿुधाई त कोन बुखा विसरी वियो ऐं तो बि ॻाल्हि त कोन कई चई त नओ बनो थी वियो अॼु सुभाणे अची वेंदो शुक्र जिंदगी में रंगों की अहमियत को बर्जर से बेहतर और कोई नहीं समझता। बर्जर ट्रस्टेड वर्ल्ड वाइड। खुदा करे तो सही सलामत मोटे। दादा ना खामोश। अजु तव्हां ॿई हमेशा लाइ खामोश थी वेंदो। मत कर आही बि मत बर जो हमेशा लाइ खामोश कंदे हाणो धणकिया धणकी ना है कई तूं धणकिया अॼु तोखे ॿुधायां थो त कीअं न धणकिया। जो फिक्र सद जो फिक्र करे पहुंचो। घर में मम्मी थानो जड़ियूं रातियूं हुजूं पर उन्हनि जा पेरा वीरान तबाह थी वेंदा आहिनि। तूं पंहिंजे साल जी पाच करे मुंहिंजो घर बि तबाह करे छॾियो पंहिंजो घर बि वीरान करे छॾी। हाथ असांजे घरां निकितो हा ज़रूर का गड़बड़ कई हूंदई पतो पवंदसि त सभु छेड़ आहे छेड़। जेकर तुझा आंड्रा बुकियूं कावने कुत्तन खे न खराइम न त मूंखे शफन शेर न चइजाए न
चचाई छप्पन छेर उते हमले खे मजाक तो समझी गोराम हूं मजाक ना है चयो रहिस सान्यो आहे तव्हां भी अहिड़ो सान्यो करे ॾेखारियो मुल्कन में गोगा हूंदो पापल बगन जी सट बगड़ जो झट सट सवाई खपे बगन बगड़े जे झट खां बि वधीक शहबाज खान ते हमले लाइ मुकमिल तयारी सां हलणो पवंदो छॾी यार ख़बरूं खानदानी तो करी हिकु माण्हू मछड़जे न त कटक केराए विझे तयारीअ सां हलंदो ही ॼण वरी भत ते तो हले गोराम सही आ अताई पेट में लाई ऐं ललकार ललंगन वारी हमले सां शहबाज चुरे ई न जे चुरे त पोइ चइजो अॻ में नचो पापल ॿुधंदव त हमरा धको ई न सठो ॾिसंदासीं माठ नथो करी तूं बगन ॿुधम बगन बुनियादी बंदो आ बगन सां खऊंस न करे बगन जी सट बगड़ जो झट छॾियो मुंहुं मारी ओके कम खपे ॿुधां त शहबाज दुनिया में न आहे रहियो दुनिया ॼाणे त बहराम बहरा उफी तुझी नाराज़गी अजाई आ तू पाण त चयो त राज़ी करीस कासिम जो आटो लहे हाणे वरी मूते नाराज़ी थी मूं तोखे चयो हो त राज़ी करीस या मुंहिंजे खिलाफ वेही तू शर्त मञीस मां ॿोड़ी आहियां ॿुधा नथी मूं सभु ॿुधो मूं तोखे घुरायो त कैद करणो पाराईस हा या पाण कैदी थी वेही रहियो आहीं या मसलूम थी वेही रहियो आहीं अला थियो छा आहे तोखे हाणे वरी मुंहिंजे खिलाफ तो ॻाल्हाई पुफी बस ना हा मां तुंहिंजी पुफी बस तूं हाणे ॾिस त मां मौलवी अब्दुल ताहिर के घुराए निकाह कीअं थी विझरायां छा जावचन छा जावायदा अलाए कीअं थी निकाह विझराई मुमल न मांदिया न बांदिया मुमल तू माठ कर काज़िम अदे कासिम खे मां मेड़ विझंदस जेकॾहिं मेड़ न मञई न त मूंखे पखे में लटकियल ॾिसंदव ऐं जेकॾहिं ज़बरदस्ती कयव न त मां कोर्ट में हली वेंदस आए हलड़ी हली आवे चारी कोर्ट में आई बाहर निकरण बाउ तोखे ध्यान पो तो कोर्ट में वेंदी न रुगो कासिम अची पो निस्तहन जो बंदोबस्त कीअं थी कयास हली आ कोर्ट में वेचारी बयान ॾींदी ॾिस त कीअं थी तुंहिंजा निकाह विझराया संघो कीअं थी करई मूंखे मुश्किल तो लगे नूरी हिम्मत हारे वेठो आहीं हरगिज़ न शोएब ये हिम्मत हारे वेहण जा पार आहिनि मां नथो चाहियां त झगड़ा थियनि खून ख़राबो थिए तॾहिं चयमि न मासी ख़दीजा जो राज़पो खपे संदसि राज़पे खां सवाइ कदम खण न सिर्फ़ मूं लाइ पर तो लाइ बि बहितर न आहे नूरी अम्मा नाराज़ कॾहिं थी आ जो हाणे राज़ी कयांसि तूं जो चयो त मासी मूं ॾांहुं अचण खां इनकार कयो इनकार करण जो सबब हो मूंखे निकिरी हलण जो चयो तॾहिं इनकार कयईं ईअं करण बि चङो न आहे नूरी यही ॻाल्हि त अम्मा कई न तूं मासी खे चओ त काके साबर खे मञाए अम्मा वॾी कोशिश कई आ मामू मञण जे लाइ तयार ई न आहे शोएब पाण खे को कदम खणणो पवंदो न नूरी ईअं न सोच कंहिं तरह जज़्बाती न थी ऐं न की कंहिं उभरे कदम खणण जी ज़रूरत आहे असांजो प्यार सचो आहे ऐं सचाईअ खे आख़िर सोभ नसीब थींदी नूरी जेसी ताईं सच्चाई खे सोभ मिले तेसी ताईं मां शोएब विखरी वेंदसि भरोसो रख नूरी मां तोखे विखरण न ॾींदुसि अरा ख्यालात ड्यूज़िल छा जैसा पंहिंजी ज़ुबान में ॻाल्हि करीस सो सवाल करीस जमादार माण्हू न सम्झंदो त पुछंदो न खैर मानी खाइस बुख त लॻी आहे यार ओ ॾीस ॾोकड़ त तुंहिंजे लाइ बि घुराइस त पंहिंजे लाइ बि घुराइस ज़ूक खलट जेबटी तू
तोखे मनीअ लाइ बि पैसा मां ॾियां? कमाल आहे यार। अड़ी न करेस, जे करेस बुढ़ाने का बर्फ कना जोशन। ये असांजी पुलिस आहे, मानीअ तां बि वेड़ थी करे। चाची चाची वरी छा ते डोल फेरायो थई चाची? चाची सवेरे दन्नू फकीर आयो हुयो। हां वरी तोते भी ये स्टाइल हणी वियो छा? चाची बुरी खबर ॿुधाए वियो आहे। बुरी खबर? हाँ चाची, दादा न अम्मा ऐं बाबा ते हमलो कयो आहे ऐं उन्हनि खे अस्पताल खणायो विया आहिनि। अस्पताल न पहुचन, खणी कब्रिस्तान पहुचन। ऐं मां छा कयां? चाची इजाजत ॾे न त मां ॾिसी अचां। ॻाल्हि त ॿुध, तोसां थोरो मिठड़ो थी ॻाल्हायमि त मन वधी वियो अथई छा? चाची चाची मां पीउ खे ॾिसां, मां हथ थी वधाए। चाची तूं चवे त मां पोती पेरनि ते रखां, बस मूंखे छॾ त मां ॾिसी मोटी अचां। बस कर, बहाना थी ॻोल्हियां। सब समझां थी जेको इहो धन्नू आयो न तोखे न्यापो ॾियण, न्यापो ई तोखे ॿियो मिलियो आहे। हा हाणे तूं मिड़ई बहानो थी करी ऐं मुंहिंजे अॻियां मिसकीन थी निमकी थी त जी मुंहिंजे दिलि में रहम पवे ऐं आउं तोखे मोकल ॾियां। अहिड़ी चरी आउं बि कान आहियां। न चाची, पापा अम्मा जी ॻाल्हि आहे, रब बहितर तो ॼाणे। मूं छा चयो? जेसि ताईं तूं काज़िम लाइ हार न कंदी न तेसि ताईं तोखे आउं ॿाहिरि कान छॾींदो। बी ॿाहिरि दर बंदि करे थी अचां त ॾींहुं न यको ॿाहिरि तूं पुट बी। चाची चाची मरती मोटी ईंदमि। मूं तोखे रोकियो आहे न? हाँ अम्मा अम्मा तूं भी कावड़ करण लगी आई। मां बगड़ेल में घायल जिंदगी गुजारी आहे। अम्मा मूंखे तूं भी चिड़मू थी दी। यो तुंहिंजो अकुल आहे त शोएब सां हले हलूं? पो तुक ठहे या मिले माण्हू पो सोचे ऐं चवे। अम्मा अम्मा मां व्याज में हली वेंदस, मामो मूंखे कोन छॾींदो। इन खां निजात लाइ थी बाॾायां। अम्मा शोएब मुंहिंजी मंज़िल आहे। न चवंदी कर ईअं, बाक़ी हे व्याजी ऐं बघेड़ मारजी वेंदा। तूं बेफिक्र थी, मां आहियां न। तूं कुछ न कंदी है अम्मा, तूं कुछ न करे सकंदी है। सदाई सूरन जी सूलीअ ते लटकी आहियां। लाज़मी नाहे त माण्हूअ जी उमिरि 100 साल हुजे, पर ज़िंदगीअ जो हिकु पल बि सुकून जो या कराए तो गुज़रंदो आहे न त माण्हू 100 साल ताईं जी वेंदो आहे। अम्मा अम्मा बगड़ मूंखे की वेंदा। धीअ मां तुंहिंजी मंदी न आहियां। दुनिया जे ताननि ऐं तुनकनि जो सोचम तॾहिं चयो मैं तूं जज़्बात में एतिरो लुड़ी न वञ। ॾाही थी धीअ। मुतबर बनियो शोएब। हाणे लाकब जूं थतियूं खाए त ख़बर पए त लाउती सब्र छे। लाकब? छो शोएब खे लाकब करायो थी? सुबेदार मुंहिंजो चवण न वरितो। रस परवेज़ खान जो चवण ते वञी गिल अंदरि आईं। मुझे जिगरी दोस्त वरियाम के तो गोली आने इरादे कत्ल के समय डिस्ट्रिक्ट जेल ताईं बुण कंदो वेंदो त ख़बर पवंदे त लाहौतीअ जी मुराद ॼाणे। हौसलो कर दिया छा दियो? सब्र सब्र डॉक्टर के ॾिसोनी। नूरी हौसलो कर। हाणे पाण वञो, मुंहिंजी त मञो ई कोन था। पोइ मां छो मञा? लाहौती ॼण घर जो वधियल बात।
हीअ बि चढ़ी पवंदी पर यादि रख तूं हिन घर में ॿीहर न अचिजांइ। लाउतीअ खे कोई हिन घर मां चलण वारो ॼाण न आहे महाराज ॼाणे। हौसलो कर नूरी रानी पुती। मासी मासी छा थियो? बादल डॉक्टर के बीटे बीटे नूरी के हलाई छाती हो तो घट वध चइसि या मासी या वरी काके साबिर कुछ चइसि? साबिर छोएब के बदरायो आ वो ॿुधंदे ई बेहोश थी वई आ। हां ॾिसां तो डॉक्टर के मासी तू दिल न ला। ना अगो तो न कासम फज में आहिन इते ही था ठोक्यूं। अरोध त करंट कड़ा त कर विचड़ेस त चणगू चो तरफ फैलजी वञन। कासिम करंटा